लाड़काणे में गैस जी लोड शेडिंग जो आज़ार पिणु वधी वियो। इन हवाले सां ॾिसूं था अरशद चन्ना जी हीअ रिपोर्ट। असां मौजूद आहियूं लाड़काणे जे मेन एयरपोर्ट रोड इलाहाबाद रिंद कॉलोनी में, जिते गैस जो तमामु घणो बहिरान आहे। तमामु बदतरीन लोड शेडिंग कई पई वञे। आवाम ॾाढो सख़्तु मुतासिर आहे। अचो त आवाम खां पंहिंजी राय वठूं था त उन जो छा चवणु आहे। सुबह खां गैस न आई, बस सिलेंडरनि ते कमु थो हले। ख़ासि करे हिन रिंद कॉलोनी में त एॾो आज़ार आहे। या लाड़काणे जी ॿियनि जायुनि में शेड्यूल रखियो अथनि त 6 खां या कंहिं 9 ताईं या कंहिं टाइम ते 2 खां 6 ताईं गैस ॾियनि था। पर लाड़काणे हिन रिंद कॉलोनी सां त एॾी दुश्मनी अथनि जो हिते सॼो ॾींहुं नथी अचे गैस के घटि आहे। हींअर त सियारो आहे, मिसाल ॾींहं बि नंढा आहिनि ऐं गैस तमामु घटि थो हले। तक़रीबन मानी माना आधा में कंहिं महिल पंध में कंहिं महिल कीअं वॾो आज़ार आहे। असां रक्षा कढी था वञूं त गैस लाइ का शइ कोन्हे का। असां परेशान मानी टिकियल आहे। ॿार बचा स्कूल वारा बि असांखे टाइम ते नथा मानी नथी थिए। वॾा परेशान आहियूं। गैस जो वॾो लाड़काणे में इलाहाबाद में बहिरान आहे। बिल्कुलु गैस जी वॾी तकलीफ़ आहे असांखे। गैस जो तमामु घणो बहिरान बि आहे। जेकॾहिं कलाक या 2 या अधु कलाक घंटो खनि अचे थी त उन में बि को प्रेशर कोन्हे। कंप्रेसर बि गैस प्रेशर चुल्हे खे छिके नथा सघनि। काठियुनि बि तमामु काठियुनि जी दरकार आहे। सियारो लॻो पियो आहे, उहे बि कोन था ॿरनि। स्कूल ॿारनि खे टाइम ते पहुचाए कोन था सघूं।